अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज जी वीडियो भी सिंधी में हूंदी पर लास्ट में हूंदी, टिन ॿोलियुनि में हूंदी, इंग्लिश, उर्दू, सिंधी, छो जो ख़ासि तौर ते ठाहियां पियो कंहिं वजह सां, त ॾिसी वठिजो। सो फ्रेंड्स, आई हैव अ कॉन्सेप्ट फॉर यू. आई डोंट नो इफ इट्स यूनिक. I don't believe in uniqueness in this world. There is always someone who have thought of the same thing, but still, let's see. Uh, I have some of my friends and some of the people in my circle who I see who just like a page or follow a channel just to hate it. Just to simply hate it. They wait for them to post a video or share their views, and they go and attack that person. They just go and abuse them. They just go hate on them in comments. You know what happens to those haters? They become followers. Yes, they do become followers. And how and why do I say that? The internet algorithm, how does that work? When you like or share something, Facebook, YouTube, the whole internet shows you similar things. If you hate someone and you follow them, you keep commenting on their post, you keep on abusing them in their posts, you keep on sharing their posts just to abuse them, you are just promoting them, and the internet thinks that you like them. There is no button for hate in internet. Is there on Facebook? I don't think so. So what happens, the algorithm thinks that you like this person or their ideology, or you follow them. The internet keeps showing you similar things. If you hate one person, but if you keep seeing same things on internet over time, you will eventually like some of them. You will become part of their ideology. You will keep hating on one person, but you will become follower of their ideology. So this is a clear message to all of those people who take so much time to hate people. Please just don't put your effort into it. Just let them go. If you don't like somebody, just exit the group. Just unsubscribe the channel. Just unlike the page. Whatever you do what you do with your own time. It's your time. Nobody is forcing you to like a page or go and abuse them in the comments. If you don't like a place, exit the place. Don't tell them to make this thing like this, make this. That's not how it works. If you have some place, if you don't like a person or a group, you don't ask them to make a new group. No, that's not how it works. You just exit the group. You understand me now? I hope you understand me now. तो दोस्तों, कुछ साथी ऐसे हैं जिनका काम सारा दिन ये होता है कि वो फेसबुक के ऊपर, यूट्यूब के ऊपर, मुख्तलिफ़ जगहों पे, अब ये एक आइडियोलॉजी है, ये एक आपको एनोलॉजी पेश कर रहा हूँ मैं, आपको ये एक मिसाल पेश कर रहा हूँ, इसके पीछे कोई बात कुछ और है, शायद आपको समझ में आ जाए, अल्लाह करे सबको समझ में आ जाए। आप किसी को डिसलाइक करते हैं, आप किसी के साथ नफ़रत करते हैं, आप किसी चीज़ से नफ़रत करते हैं, आप उसको फॉलो ना करें। आप उसको फॉलो करते रहेंगे, आप उसको लाइक करते रहेंगे, आप उसको प्रमोट करते रहेंगे, चाहे आप उसको गालियां ही देते रहें कमेंट्स के अंदर, लेकिन उसके बावजूद इंटरनेट यही समझेगा कि आप उस चीज़ को पसंद करते हैं।
उस शख्स की चीज़ तो आपको ना पसंद होगी, लेकिन जब आप उस चीज़ को मुसलसल फॉलो करते रहेंगे तो इंटरनेट आपको उसी तरह की चीज़ें दिखाता रहेगा और आखिर में नतीजा ये होगा कि आप उसकी आइडियोलॉजी का शिकार हो जाएंगे। तो बेहतर यह है कि अगर आपको कोई चीज़ नहीं पसंद, कोई जगह नहीं पसंद, निकल जाए वहाँ से भाई, बाहर निकले वहाँ से। क्या कर रहे हैं, क्यों खाम में अपना टाइम ज़ाया कर रहे हैं, दूसरों का भी टाइम ज़ाया कर रहे हैं। समझ रहे हैं ना आप? अगर आपकी अपनी जगह है, अच्छा करें उसको, बेहतर करें उसको, बजाय ये कि किसी को कहें कि इसको ये बना दो, इसको वो बना दो। नहीं भाई, ऐसा नहीं होता। अगर आप किसी ग्रुप में हैं और वहाँ पे अगर आपको कोई चीज़ ना पसंद है तो ग्रुप का ओनर आपके लिए नई जगह थोड़ी बनाएगा। छोड़ दें उस जगह को, जाएं अपनी जगह बनाएं। नहीं, उस ग्रुप के अंदर आप फिर प्रमोट भी नहीं कर सकते अपनी जगह। समझ रहे हैं मेरी बात? नहीं पसंद जगह तो निकल जाएं उस जगह से भाई। अगर जगह में रहना है तो उस जगह को बेहतर करें। दोस्तों, सिंधी ते पहुंची वियासीं। हाणे आखिर में सिंधी अचण जी वजह इहा हुई त ही ख़ासि तौर ते वीडियो हुई जेका आहे सा उन्हनि जे लाइ जेके सिंधी नथा सम्झनि। त तव्हां जे लाइ अहम पैगाम इहो आहे त ॾिसो, सिंधी हुजणु या न हुजणु पंहिंजी जॻह ते आहे, पर इंसान हुजणु सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे जेको पहिरियों सबक़ु ॾिनो इंसानियत जो, उहो इहो ई ॾिनई त लानत विधई उन शैतान ते जंहिं इंसानियत जी ताज़ीम न कई। त तव्हां जे लाइ इहो ई सबक़ु इलाही वॾो हुजणु घुरिजे त तव्हां हिकु इंसान खां ॿिए इंसान जी इज़त करायो ऐं कयो। तव्हां करणु शुरू कंदव त तव्हां ॿिए कंहिंखे चई सघो था, तव्हां न कंदव त तव्हां कंहिं ॿिए खे कोन था चई सघो। शुरूआति पंहिंजे पाण खां कयो। जेको बि कमु कयो पंहिंजे पाण खां शुरूआति कयो। जेका वीडियो ठाहीसीं उन जो मक़सदु इहो, काफ़ी सारा दोस्त अहिड़ा आहिनि जेके कुझु फेसबुक यूट्यूब जा चैनल हेॾां होॾां सिर्फ़ु इन इंतज़ार में वेठा हूंदा आहिनि उते, जेको वीडियो पोस्ट करे उनखे गारियूं ॾियूं, उनखे घटि वधि ॻाल्हायूं। दोस्तो, एतिरो टाइम तव्हां वटि अलाए छो आहे, न हुजणु घुरिजे एतिरो टाइम। पर मुंहिंजो जेको कॉन्सेप्ट आहे, मुंहिंजो जेको ख़्यालु आहे उहो इहो आहे त ॾिसो, तव्हां कंहिंजे पेज खे लाइक कयो था इंटरनेट ते, कंहिंजे चैनल खे लाइक कयो था। इंटरनेट जो सिस्टम अहिड़ो ठहियलु आहे, तव्हां कंहिं शइ खे लाइक कंदो तव्हांखे ओड़ियूं ई शयूं ॾेखारींदो, कंहिंजे पेज ते कमेंट कंदो तव्हांखे ओड़ियूं ई शयूं ॾेखारींदो। तव्हां जे कंहिंखे नापसंदि कयो था त तव्हां बजाए इहे त हुनखे लाइक कयो, हुनखे सब्सक्राइब कयो, छॾे ॾियोसि हुनखे। प्रमोट छो था कयो तव्हां हुनखे? नथा कयो न, तव्हां पसंदि न कयो हुनखे प्रमोट। पर जे तव्हां हुनखे लाइक कंदा रहंदो, हुनखे सब्सक्राइब कंदा रहंदो, हुन ते कमेंट कंदा रहंदो, पोइ भले जेके बि कमेंट्स कयो, इंटरनेट खे थोरी ख़बर आहे तव्हां गारियूं पिया ॾियो हुनखे। आहिस्ता आहिस्ता तव्हां हेटर खां फॉलोअर थी वेंदो। तव्हां हुनखे नापसंदि कंदा रहंदव, पर हुनजी आइडियालॉजी जो शिकार थी वेंदो। इन करे बहितर इहो आहे त कंहिं अहिड़ी शइ जे पुठियां लॻो जंहिंखे तव्हां पसंदि कंदा हुजो, जंहिंखे तव्हां फॉलो दिलि सां करणु चाहियो। उन ते पंहिंजी एनर्जी लॻायो ऐं पंहिंजा फॉलोअर वधायो। पंहिंजे पाण खे अहिड़ो ठाहियो जो ॿिया तव्हांजे पुठियां लॻनि, बजाए इन जे त तव्हां कंहिं ॿियनि जा फॉलोअर हटायो। सो आख़िर में पैगाम इहो आहे, जेका शइ नथी वणे निकिरी वञो था, को मसइलो कोन्हे। तव्हांखे ॿियूं जॻहियूं जाम मिली वेंदियूं, ॿियूं शयूं जाम मिली वेंदियूं। नथी पसंदि अचे का शइ, निकिरी वञो था, को मसइलो कोन्हे। केरु तव्हांखे मजबूर नथो करे का बि शइ फॉलो करण खां या का बि शइ लाइक करण खां। सो दोस्तो, इहो हुयो अॼु जो पैगाम। हिन जो फ्रीलांसिंग सां मुंहिंजे ख़्याल में को वास्तो कोन्हे, पर मुंहिंजे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि आई, हिकिड़ी सोच आई, मुंहिंजो तव्हां सां शेयर करे छॾियां। होपफुली कंहिंजे कम में ईंदी। थैंक यू दोस्तो।